तो पठाणनि जे होटल जी चांहि मशहूरु आहे। असां वारा नौजवान सभु चाहींदा आहिनि त पठाण जे होटल जी चांहि पीऊं। पर तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे, कॾहिं खीर वारे खे पठाण जे होटल ते खीर ॾींदे ॾिठो अथव? माना इन में ज़ाहिर आहे त उहो सोचंदो इहो केमिकल ज़हर असांजे नसुल खे पीआरे तबाह करणु थो चाहे। दोस्तो, अगरि पेरा खॼनि त वरी बि पेरा पंहिंजनि ॾे। डोमिसाइल जो मसइलो अचे त बि असांजे सिंधियुनि ठाहे ॾिना। शनाख़्ती कार्ड जा मसइला अचनि, नादरा में सभु असांजा सिंधी वेठा आहिनि। अफ़गानी पठाणनि खे शनाख़्ती कार्ड उन्हनि असांजे सिंधियुनि ठाहे ॾिना। होटल, घर, प्लाट जेके बि विकिरो थिया सभु सिंधियुनि ॾिना। ऐं पोइ असांजो वॾे में वॾी कावड़ असांजी हूंदी आहे त बाबा गवर्नमेंट कुझु नथी करे। गवर्नमेंट त कॾहिं 500 एकड़ 1000 एकड़ कंहिं पठाणनि अफ़गानी पठाण लाइ त को वक़ुफ़ कोन कयो त अची हे वेहनि असांखे को फ़ाइदो पए। इहे सभु असांजूं पंहिंजूं ग़लतियूं आहिनि, जेके असां पंहिंजूं ग़लतियूं अगरि न सुधारींदासीं असांजो यकीन कयो त असांजो ईंदड़ नसुल अक़लियत में तब्दील थी वेंदो ऐं उन जा ज़िम्मेवार बि असां आहियूं। गवर्नमेंट त सिर्फ़ु एतिरो अगरि करे त अगरि ॿाहिरों अफ़गानी को अगरि कंहिं बि असांजे पाकिस्तान जे सूबे में अचे त उनखे हिकिड़ो पास ॾिनो वञे त हीअ एतिरा महीना हिते रहंदो, फलाणे वटि वञे थो, पंहिंजो कमुकार कयूं, कारोबार कयूं, हलियो वञे। उनखे इहा ताक़त न हुजे त उहो शनाख़्ती कार्ड ठाराए, डोमिसाइल ठाराए, ज़मीन ख़रीद करे। सिर्फ़ु असां गवर्नमेंट में इहे ख़ामियूं आहिनि, पर असां में ख़ामियूं केतिरियूं आहिनि। अॼु अफ़गानी पठाण या ॿिया पठाण जेके ताक़तवर थी चुका आहिनि उन्हनि जो तव्हांखे मिसाल थो ॾियां हिकिड़ो। अॼु अफ़गानी पठाण या ॿिया पठाण जेके ताक़तवर थी चुका आहिनि उन्हनि जो तव्हांखे मिसाल थो ॾियां हिकिड़ो। इरशाद रांझाणी वारो क़तल सरेआम रोड ते उनखे क़तल कयो वियो। अगरि इरशाद रांझाणी ते को केस हुयो त उनखे पुलिस वठी अदालत में पेश करे उहो पंहिंजे अदालत सां मुंहुं ॾेई सघे पियो। पर रहीम शाह कराची जे बेस कॉलोनी में पंहिंजी अदालत लॻाए उनखे क़तल कयो। इहा असांजी कमज़ोरी आहे। हैदराबाद में जीअं पठाणनि हमिलो करे सिंधियुनि खे मारियो, इहा बि असांजी कमज़ोरी आहे। सरेआम केमिकल वारी चांहि असां था पीऊं। असांजो जेको नसुल आहे के मादे जा मरीज़ ऐं कैंसर जा मरीज़, तव्हां पाकिस्तान सॼो घुमंदव त तव्हांखे सभिनी खां वधीक मरीज़ सिंधी ऐं बलोच नज़र ईंदा। उहे तव्हांखे घणा बीमार नज़र ईंदा। ऐं जंगजू जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जी हिकिड़ी वॾी पॉलिसी हूंदी आहे त जंहिं मुल्क ते उहो क़ाबिज़ थियणु चाहींदा आहिनि त अॻु में उन अवाम जो रेशो ॾिसंदा आहिनि त हीअ अवाम जो तरीक़ो कहिड़ो आहे। पैसनि सां ख़रीद करे सघूं था त उहो पैसनि सां ख़रीद कंदा। उन्हनि में हिकिड़ी ॿी क्वालिटी इहा हूंदी, अगरि पैसनि सां ख़रीद न करे सघियासीं त उन में फ़िरको लॻाए पाण में झेड़ा कराए छॾींदासीं त जीअं उहे मुल्क वारा माण्हू कमज़ोर थियनि। अगरि फ़िरके में बि उन्हनि जी कमज़ोरी न थी त पोइ मंशियात, केमिकल, अहिड़ियूं शयूं ॾेई करे या पाण में विढ़ाए करे या उते ख़रीदारी करे हिकु टके वारी शइ आहे उनखे उहो करोड़ ॾींदो त सिंधी असां वारो तकिड़ो कढी उनखे पंहिंजे घर जे भरिसां बि ज़मीन ॾेई छॾींदो त अची वेहे, छो जो उनखे करोड़ सां मतिलबु आहे। असां अक़लियत में तब्दील थींदासीं। जहिड़ा असांजा फिरकार आहिनि, हिकिड़ो नंढड़ो मिसाल थो ॿुधायांव त 4 हिकिड़ा इतफ़ाक़नि पाण सां हिकिड़ी जॻह ते दोस्त हुया। उहे सफ़र करणु लॻा, पंजाबी, बलोच, सिंधी ऐं पठाण। उहे माना मंज़िल कंदा कंदा हिकिड़ी जॻह ते उन्हनि खे राति पई। हिकिड़े वीरान जॻह ते हिकिड़ो घर हो, उन जे ओताक ते वेही उन्हनि सॾु कयो त असां मुसाफ़िर आहियूं, असां राति बि रहंदासीं, कुझु खाईंदासीं बि। घर वारे चयो जेको तयारु आहे खणी अचां, मुंहिंजा ॿार बि घर कोन्हनि। उन चयो खणी आ। उहो हिकिड़ी नंढड़ी प्लेट चांवरनि जी खणी आयो। हिननि ॾिठो त प्लेट थोरी आहे, असां 4 ॼणा आहियूं। सभिनी इहो फ़ैसिलो कयो त सुम्ही निंड था कयूं, जेको सुठो ख़्वाबु ॾिसंदो उहो हे मानी खाईंदो, पर अॻु में ॿुधाईंदो। सभु सुम्ही पिया। पठाण बि सुम्हण जी एटिंग करे जीअं सभु सुम्ही निंड करणु लॻा त पठाण उथी मानी खाई वरी सुम्ही पियो। हो बि सोपो करे उथिया। 3 ॼणा उथिया, पंजाबी बि उथियो, बलोच बि उथियो, सिंधी बि उथियो। पुछा कयूं त तो कहिड़ो ख़्वाबु ॾिठो? पंजाबी खां पुछा कयूं
जी मां ॾिठो यार लाहौर में मीनारे पाकिस्तान ते वॾी रश लॻी पई, अहिड़ी डानस पई हले जो तव्हांखे मां छा ॿुधायां। सॼी पाकिस्तान जा माण्हू हुते हुया, वॾी रश हुई। बलोच खां पुछा कयूं तो ख़्वाब ॿुधाए तूं छा ॾिठो आहे? चई यार मां ॾिठो आहे त मूंखे वॾी ख़लक आहे मूंसां गॾु, मां जेके बलोच बिरादरी जा सरदार आहिनि मां उन्हनि ॾे मेड़ खणी विया त माण्हुनि जो पाण में सुलह करायो, हे मुल्क तबाह थो थिए। चई यार हे बि भलो ख़्वाब आहे। सिंधी खां पुछां तो ख़्वाब कहिड़ो ॾिठो? चई यार मां ॾिठो त मां सिंधू दरिया ते बीह सिंधू दरिया खे इलाज पियो कयां त पाणी ॾे, असांजा मारूड़ा सफ़ा उञ था मरनि। यार ही ख़्वाब बि भलो आहे। पठाण खे उथारियो, भला इन ॾिठो त इन छा जो ख़्वाब ॾिठो? पठाण खे उथारियो, वाह ख़्वाब ॿुधाए। यार ख़्वाब जो मसलो मां अञा नओं सुतो मस हो त हिकिड़ो अमरा डंडो खणी आयो, चए पियो उथ मानी खा न त डंडो हणी मारियां थो। पोइ हुननि रड़ कयसि, पोइ अची मां मानी खाई आहियां। चई यार तूं असांखे उथारे हा न? त हुननि चयो यार हाणे हिकिड़ो मीनारे पाकिस्तान ते डांस पियो ॾिसे, ॿियो सिंधू दरिया ते सिंधू दरिया सां कचहरी पियो करे, टियों वरी सरदारनि ॾे मेड़ में मसरूफ़ हो, मां कंहिंखे सॾु कयां? हिते मूंखे अमरा डंडो खयूं मारण लाइ तयारु बीठो। चवण जो मक़सदु इहो आहे त मुफ़ाद परस्त क़ौम खे पंहिंजे वेझे बि न विहारियो। दोस्तो, अगरि मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि अचे त बराए महिरबानी पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मुंहिंजो फेसबुक पेज शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे फॉलो करे लाइक कजो, पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। मुझ सिंधड़ी मुझी जिंदड़ी सिर साह खमू के प्यारी हित प्यार अमन भाई चारो ही धरती भागन वारिया।